रिक्वेस्ट कदम था हुई इते मुल्क में जंहिंमें रहूं था असीं हुन मुल्क जी तर्जुमानी अलाह साईं कंदो त असां जो कल्चर असां जी सकाफ़त सदाईं जीअंदी रहंदी। अॼोकी नकुल बरकार तकलीफ़ जो इब्तिदा लतीफ़ सरकार जे शेर सां करिया पई त मूं घर अची जे थिए मेंदरो मेहमान मूं घर अची जे थिए मेंदरो मेहमान तेरी विजी जान ताई तवीसी मेरी हणा बाण पेकन सूदो बाण घर तर घोरिया पिलिया जे विच में एक एड़ी शख्सियत वेठी आहे जो मां नालो कंदो आहियां हुन मांग जी हिफ़ाज़त माण्हुनि जे हथ में आ हुन मांग जी हिफ़ाज़त माण्हुनि जे हथ में आ कमकार जी क़यादत